आई दुनिया के कुट कुट के अंदर उहे इलाका जिन माण्हुनि खे इहा ख़बर कोन्हे त दुनिया के अंदर पाकिस्तान में हिकिड़ो मुल्क आहे उते बि दावत तबलीग जो आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो नारो उते पहुची चुको आहे। यो छा हो, यो इखलास हो। इन इखलास दावत तबलीग के कम के आलमगीर बनायो, बैन अक़वामी बनायो। पूरी दुनिया जा इंसान जो तव्हांजे मरकज़ में अचण लगा इहो हुन जो इखलास हो। इखलास सां दीन जो अमल मज़बूत भी थींदो आहे, उहो फैलंदो भी आहे। उन मां घणे खां घणा माण्हू मुस्तफ़ीद थींदा आहिनि। जेकॾहिं रिया सुमत ऐं शोहरत जे लाइ तव्हां अमल कंदा त उन उहो इहे आहे कि मसले रीहन असाबत हस कौमन ज़लमू अनफुसहुम, वो इहे आहे जिन तरह हिकिड़ी लुसात अचे, हिकिड़ी लुसात के अंदर वो सभु ख़तमु थी वेंदो, नालो निशान बाक़ी कोन रहंदो। सभ खां पहिरीं शइ इख़लास। इन जे करे अल्लाह जल शानु सहाबा जो इंतिखाब फरमायो, कौम इख्तारहुमुल्लाह लिसोहबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबा हुआ जमात है जिनके अल्लाह जल्ल शानु पंहिंजे नबी की सोहबत के लाइ, सहाबियत के लाइ मुंतखब फरमायो। अल्लाह जल्ल शानु फरमायो, ऐ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे जेके दुनिया साहब आहिनि इहो दुनिया मां चूंडे करे इनखे मूं तव्हांजे अॻियां विहारियो आहे। को रूम मां अची रहियो आहे, को हबश मां अची रहियो आहे, को ईरान मां अची रहियो आहे, को अरब मां अची रहियो आहे, कोई ताइफ मां अची रहियो आहे। मुल्क अला करना तोखे दीन सेखारण तुंहिंजो कमु, तुंहिंजी दुनिया तुंहिंजे दीन खे दुनिया जे कोने कोने में पहुचाइण वारी इहा पाकीज़ा उम्मत हूंदी। तव्हां ॾिसो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया वञा मुर्को हिजरत जो मटायो अथनि तॾहिं इस्लाम केसि ताईं हो। हिजाज़ मुक़द्दस, यमन, बहराइन जे चंद ॻोठनि जे अंदरि इस्लाम हो, बाक़ी पूरी दुनिया कुफर हुई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में तव्हांजी सिंध में इस्लाम हो? जवाब दो। हिंदुस्तान में हो, ईरान में हो, इराक में हो, शाम में हो, चंद इलाका है हिजाज़ मुक़द्दस, यमन, बहराइन जा चंद ॻोठ, इसमें इस्लाम हो। हुजूर जन पंहिंजो फर्ज़ मनसब अदा करण खां बाद में आलम बालाई तरफ़ हलिया विया। हिन मज़हब के, हिन दीन के पूरी दुनिया के कोने कोने में पहुंचाइण वारी जेका जमात आहे उहा सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम आहे। इन जे करे जेको दीन जो दुश्मन हूंदो आहे उहो बड़ा रास्त क़ुरान ते हमलो कोन कंदो, हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमलो कोन कंदो। उनजो सिधो हमलो जेकॾहिं हूंदो त सहाबा किराम ते हूंदो, छो त दीन जा सफ़ीर साहबा आहिनि। साहबा जी पोज़ीशन जॾहिं दागदार थी त तव्हांजी दीन वारी इमारत ख़ुदि ब ख़ुदि किरी वेंदी। जेकर तव्हां हिन ज़माने में ॾिसो घणा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि त मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह वॾो मुदब्बिर हो, वॾो सियासतदान हो, वॾो ज़बरदस्त आलिम हो, उन वॾो मुहद्दिस हो, उन त तमामु वॾो कमु कयो। पर मौलाना फज़ल रहमान जी नसीहत, मौलाना फज़ल रहमान ओड़ो कोन्हे। मौलाना फज़ल रहमान जी करे छॾे मक़सद मुंहिंजे छा आहे, उनजी मुफ्ती महमूद सां मोहबत कोन्हे। मौलाना फज़ल रहमान सां दुश्मनी कोन्हे, उनजी दुश्मनी जमीयतुल उलमा इस्लाम सां। तव्हां इहो जे आवाज़ जे वास्ते सां अचे पियो, इन वास्ते खे तव्हां दागदार बनायो त ख़ुदि ब ख़ुदि उहा जमात ख़तमु थी वेंदी, उहा दीन धर्म सां किरी वेंदी। त मूं अर्ज़ु कयो तव्हांखे ख़बर आहे दुनिया जे अंदरि पूरे आलम इस्लाम के अंदर तव्हां घुमो, अहिड़े क़िस्म जा मदरसा तव्हांखे किथे कोन ईंदा। सऊदी अरब में अहिड़ा मदरसा कोन आहिनि, इराक में कोन आहिनि, शाम में कोन आहिनि, मिस्र में कोन आहिनि, लीबिया में कोन आहिनि, मलेशिया में कोन आहिनि, इंडोनेशिया में कोन आहिनि, तव्हांजे बड़े शरीर में आहिनि। छाजे करे असांखे ॿुधायो और रूम ज़ातल कुरूर वल हर को बैनना व बैनहुम हिजाब।
यनालून मिन्ना व ननालु मिनहुम हत्ता युकातिलु आखिर हाज़िल उम्मत अल मसीह दज्जाल। पान फरमाए इला हलक किसरा फला किसरा बादहु, मजूसी तव्हांजे मुकाबले में इंदी शिकस्त खां का कोन ईंदी मैदान में। इल्ला शैतान लक़द जैसा याबुदु अल मुशरिकून फी जज़ीरतिल अरब, मुशरिक तव्हांजे मुकाबले में कोन ईंदो। लेकिन फरमाए अर्रूम ईसाइयत ज़ातुल कुरूर उनजा कई दौर हुंदा, तव्हां सां विढ़ंदा, तव्हां दीन खे मिटाइण जी कोशिश कंदा। यनालून मिन्ना व ननालु मिनहुम, कॾहिं असीं ग़ालिब ईंदासीं हो मग़लूब हूंदा, कॾहिं असीं मग़लूब हूंदासीं हो ग़ालिब ईंदा। इहा चमकनिश तव्हांजी रहंदी हत्ता युकातिलु आखिर हाज़िल उम्मत अल मसीह दज्जाल, तां हिन उम्मत जा आख़िरी योद्धा जवान दज्जाल सां मुक़ाबिलो कंदा। इहा जंग रहंदी, जंग रहंदी। असां इस्लाम दुश्मन क़ुवतुनि खे चल था त तव्हां जंहिं नमूने सां अचो, इहा जंग तव्हांजी असांजी रहंदी। जेकॾहिं हीअं असांजो हिन वक़्तु इस्लाम जी जंग लड़ण वारो असांजा क़ाइद हज़रत मौलाना फज़लुर रहमान आहिनि त उन वक़्तु असांजा क़ाइद इमाम महदी अलैहिस्सलाम हूंदा ऐं तव्हांजो क़ाइद उन वक़्तु दज्जाल हूंदा। इहा जंग रहंदी। जिते जिते ईसाई जो कंट्रोल आयो, स्पेन जो छा हाल थियो, गरनाता कुर्तबा जो छा हाल थियो, समरकंद ताशकंद बुखारा जो छा हाल थियो, आर्मेनिया अज़रबैजान जो छा हाल थियो। इस्लाम के मिटायो। जिते बुखारी लिखी वही उते इस्लाम के मिटायो। जिते मबसूद सरखसी लिखे हुए उनके नाम निशान के मिटायो। जिते समरकंद, जिते 450 फकत उहे मुहद्दिस दफन थियल आहिनि जिन जो नालो मोहम्मद आहे, जेके मोहम्मदीन जो कब्रिस्तान चयो वेंदो आहे, जेके इस्लाम जा गहरा हुआ, रहवारा हुआ, जिते हिदाया लिखे वियो, जिते शराफता लिखे वियो, जिते कंज़ूर दक़ाइक़ लिखे वियो, जिते तिरमिज़ी जी तसनीफ़ की वई, जिते बुखारी खे बनायो, जिते अवांजो शरअ अक़ाइद लिखे वियो, जिते तव्हांजो चिश्त आहे, जिते अवांजो नक्शबंद आहे, तव्हांजा रूहानी सिलसिला उतां थिया। जॾहिं उते यहूदियत जो इनक़िलाब आयो, 70 साल वो इनक़िलाब रहियो। 70 साल खां पोइ जॾहिं उहो ख़तम थियो त अल्लाह जल्ल तो उहे जमातूं राय में आयूं, बुज़ुर्गनि सां मिलियो त असीं मुस्लमान आहियूं, कलमे जी ख़बर कोन्हे, जमातूं मोकिलियो असांखे दीन सेखारियो। लेकिन इन जे मुक़ाबले जे अंदरि इहा ईसाई क़ुवत बड़े सग़ीर में आई, हिंदुस्तान ते कब्ज़ो कयो। हुननि असांखे चयो मुस्लमानो गोश होश सां सुनो, मोहम्मद रसूलुल्लाह जी ग़ुलामी जो वक़्तु ख़त्म थियो, सलीब जे अॻियां तव्हांखे झुकणो पवंदो। त असांजे असलाफ, असांजे मशाइख़, असांजे उलमा, असांजे बुज़ुर्गनि अंग्रेज़ खे चैलेंज कयो, ख़बरदार ही कुर्तुबा कोन्हे, ही गरनाता कोन्हे, ही समरकंद बुखारा कोन्हे, खबरदार जेकर का गलती तव्हां जेकर ग़लत मनो असां दीन जे तरफ़ खणी अखियुनि खे खोले वठो, हथ वधाईंदा, हथ वठे वठो, कदम वधाईंदा, अवां जे कदम खे कटे वठो। खबरदार जेकर असां दीन जो तव्हां नालो वरितो आहे, इहो फ़क़ति नारो न हो। असांजे असराफ़ ज़ाहिर कयो त जंग आज़ादी लड़ण जे लाइ सभ खां पहिरीं मैदान में जेका जमात आहे उहा मुजाहिदीन जी जमात आहे, जिन बालाकोट के अंदर जंग कई, जिन शामी जे मैदान में 1857 जी जंग आज़ादी लड़ी। इन खां पोइ उहो वक़्तु हो जॾहिं मुस्लमान में अफरा तफरी कोन हुई, फिरक़ेबंदी कोन हुई। उहो वक़्तु हो जॾहिं सैयद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह सिंध जे दौरे ते आयो आहे, त उन वक़्तु सैयद अहमद शहीद शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह जो जेकर इस्तक़बाल करण वारो हो त उहो सूरे बादशाह रहमतुल्लाह अलैह। अव्हांखे ख़बर आहे पीर साईं पागरी जमात जो नालो हुर जमात, इहो नालो तव्हां कंहिं ॾिनो, इहो नालो, इहो लक़ब असां तव्हां जंहिंजे मथां अॼु तव्हां फ़ख़्रु कंदा आहियो, असां ॾिनो, इहो शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह। अव्हांखे मालूम हुअणु घुरिजे जॾहिं सैयद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह बालाकोट के अंदर जंग लड़ी रहा हुआ, जिहाद कर रहा हुआ,
उन वक्त संदस हरम संदस बार बच्चा पीर कोट के अंदर हुआ जेको शहीद सैयद अहमद शेख की वफात का 6 महीना बाद उनका माइट आया उनके वापस वठिया लेकिन अॻियां हली करे मुल्क के हालात तब्दील थिया हे असांखे चवनि था त मौलवी फिरकाबंदी पैदा करे थो जेके भी फिरका आहिनि सब अंग्रेज पैदा कया कादियानी केर पैदा कयो परवेजी केर पैदा कयो बेलवी के केर पैदा कयो शिया पॉलिटिकल कॉन्फ्रेंस के केर पैदा कयो जेके फिरका आहिनि सब हिननि पैदा कया इन रात में छो इन फिरऔन अला फिल अर्द व जअल अहलहा शियन ये फिरऔन की सियासत हुई त हिकड़ी कौम जे माण्हू खे मुख्तलिफ मजहब जे एतबार सां जोग्राफी एतबार सां मुख्तलिफ टुकड़ियुनि जे अंदरि तक़सीम करे उनजी ताक़त खे ख़त्म करे डंडो खणी मथां हुक्मरानी कजे या फिरऔन जी हुकूमत अंग्रेज की सियासत उहा हुई जेका फिरऔन जी हुई इन्हें जे करे असांखे उलमा जॾहिं ॾिठो त मुस्लमान जे अंदरि इंतिशार आहे त पोइ ॿियो दौर तहरीकात जो हलियो तहरीकात जो कॾहिं रेशमी रुमाल तहरीक हुई जेका तव्हां हिंदुस्तान जी तारीख़ जे अंदरि तहरीक आज़ादी जे अंदरि संग बुनियाद मैदा रखे थी दुनिया उनखे तस्लीम करे थी अव्हांखे मालूम हुअणु घुरिजे त हिंदुस्तान बड़े सरीर की आज़ादी हो सब खां पहिरीं मुकम्मल इनक़िलाब मुकम्मल आज़ादी जो रेज़ोल्यूशन 1926 जे अंदरि जमीयत उलमा हिंद पेश कयो हो 1932 जे अंदरि कांग्रेस पेश कयो हो 1940 जे अंदरि मुकम्मल आज़ादी जो रेज़ोल्यूशन मुस्लिम लीग में कयो हो इन करे मैं तुफेल मगरूरी कई करे थो त उहे मौलवी जेके तवज्जो के अंदर था पर जंग आज़ादी के अंदर सबसे अव्वल के अंदर जेके हुआ त ये उलमा अल्लाह जल्ल शान जड़े हुने ॾिठो बड़े शरीर से कंट्रोल थियो इस्लामी नज़रियाती सरहदात खतरे में आहिनि अनकरीब असांजो उहो हाल थियो जेको सनद बुखारा जो थियो जेको स्पेन जो थियो उन वक्त असांजा मशाइख जेके पंहिंजे वक्त जा कुतुब आलम हुआ जेके पंहिंजे वक्त जा जुबानुल इल्म हुआ 1857 खां 1957 ताईं मुंहिंजा जेके असलाफ आया आहिनि इहो सिलसिलतुल ज़हब आहिनि असां पंहिंजे उस्तादनि खां ॿुधो हज़रत उस्ताद नूर मोहम्मद साहिब फरमायो कारी मोहम्मद तैयब साहिब लिखियो त इहे उहे माण्हू हुआ जेके सहाबा जी जमात जा हुआ सहाबा जे जेको आहे सो लश्कर जा हुआ इन्हनि खां जुदा करे हिज़्ब में रखियो हो त आख़िरी उम्मत जी हिदायत जो इंतज़ाम कयो वञे मसलो उम्मती का मसल मतरे ला युद्रा फी अव्वली खैरुन अम फी आख़िरी वो हंचो हाल जा कजे हज़नानो की रहमतुल्लाह अलैह की शरकत के अंदर और मां सर जोड़े बैठा चवंदे दारूम जो बुनियाद रखी दारूम जुबान यो फकत असा उलमा जो न इल्हामी मदरसो इल्हामी यो मदरसो